साथियों अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी साथी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी असांजो वीडियो वणेव त असांजो यूट्यूब चैनल अर्डो उतरादी खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दबाइजो त जीअं अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। साथी अॼु मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल रखां थो त असांजे ज़िले लाड़काणे में हींअर कंबर शदाद कोटा में पुराणो लाड़काणो ज़िलो उन लाड़काणे ज़िले में जेके वतन दोस्त इंसान दोस्त ऐं सॼी दुनिया ताईं मशहूर माण्हू पैदा थिया जेके 14हीं सदी में या जेके हाणे ताईं आहिनि उहे कहिड़ा छो जो वतन दोस्त इंसान दोस्त माण्हुनि खे यादि करण बि असांजे तव्हांजे माण्हुनि जे मथां फर्ज़ आहे त उन्हनि खे यादि कजे। उन्हनि खे यादि करण सां नवनि वतन दोस्ती में कमु कंदड़ उन्हनि माण्हुनि लाइ महिनत ऐं जिदोजहद कंदड़ माण्हुनि लाइ उत्साह हूंदो आहे। रसूल बख्श पलीजे खां कंहिं पुछियो त साईं भलो नालो रखण सां छा माण्हू जी सिहत ते फ़र्क़ु पवंदो आहे? हुन जवाब में चयो त हा बसि हिकिड़ो ई फ़र्क़ु पवंदो आहे त माण्हू खे इहो महसूसु थींदो आहे त यार जंहिंजे मथां जंहिं माण्हूअ जो नालो मुंहिंजे मथां आहे इहो यार शाहूकार माण्हू एतिरो ई पवंदो आहे। त असांजे ज़िले लाड़काणे में जेको मुंहिंजी सम्झ में वॾे में वॾो माण्हू 14हीं सदी में पैदा थियो उहो हैदर बख्श जतोई हो। उन जी हिकिड़ी नंढड़ी सारूणी आहे। हैदर बख्श जतोई पाण कलेक्टर हो जॾहिं सिंध मां दीवान जे हक़ीक़ी धरती जा धणी निकिता विया पए रोहंदा अखियुनि मां पाणी हारींदा उन्हनि खे वींझण खां पोइ जेका सिंध जी जेका ज़मीनूं ज़रई ज़मीनूं उहे हिननि मुहाजरनि समेत सभिनि खे जॾहिं ॾिनियूं पई खणत करे त हैदर बख्श जतोई हिते पंहिंजी पार्टी तॾहिं उन ऐलान करायो त जेका सिंध जा माण्हू हो अचो मां कलेक्टर आहियां लाड़काणे ज़िले जो त तव्हांखे ज़मीनुनि जी जेका खणत आहे उहा तव्हांखे आउं करे ॾियां थोरनि पैसनि में थिए पई। उहे उते लाड़काणे जेके माण्हू वेंदा हुआ उहे ॻाल्हि कंदा आहिनि पुड़ा अञा ताईं त असां जॾहिं उते वेंदा हुआसीं त उते ॿाहिरि हिकिड़ो कामरेड हुन जी पार्टी जो वेठल हूंदो जेको दरख़्वास्त असांखे लिखी ॾींदो ऐं कामरेड हुनखे मुफ़्त में स्टैम्प हणी ॾींदो त बैंक में हीअ जमा करायो ऐं किस्त जमा करायो। 3 ॾींहं या 4 ॾींहं ॿुधाए पियो त जॾहिं हुन दरख़्वास्तूं लिखंदड़ 4 ॾींहंनि खां पोइ हुन दरख़्वास्तुनि जा माण्हुनि खां पैसा वठण शुरू कया 10-10 रुपया। जॾहिं हुन अंदरि वञी कामरेड खे ॿुधायूं त कामरेड जेको दरख़्वास्त लिखण वारो तुंहिंजो कामरेड वेठल उहो हाणे 10-10 रुपया दरख़्वास्त जा थो वठे त उहो कलेक्टर हूंदे पंहिंजा स्टैम्प खणी फुटपाथ ते वेठो ऐं उन्हनि माण्हुनि जूं दरख़्वास्तूं बि पाण पे लिखियईं त उन्हनि जे मथां स्टैम्प बि पाण पे हईं। उहो शाहूकार इंसान हैदर बख्श जतोई जंहिं सिंध में अॼु जेका बिटे जेको अधु बटई मिलंदी आहे ज़मींदार ऐं हारी जे विच जी जेका उहा सिंध असेंबली ॿाहिरां वञी हारनि खे वठी इहो अधु बटई वारो बिल पास सिंध असेंबली मां हैदर बख्श जतोई करायो। खोड़ माण्हू हुन सां गॾा पर इहो क्रेडिट हैदर बख्श जतोई लायो। अहिड़ा शाहूकार माण्हू मिसाल ज़ुल्फ़कार अली भुट्टो लाड़काणे ज़िले जो माण्हू हो जंहिं पाकिस्तान खे 73 जो आइन ॾिनो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको वॾो माण्हू आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाड़काणे ज़िले जी शहीद बशीर खान कुरैशी GSN क़ौमी महाज़ जो जेको चेयरमैन रहियो इहो बि लाड़काणे ज़िले जो। मीर मुर्तज़ा भुट्टो शहीद भुट्टो जो जेको बानी रहियो चेयरमैन रहियो उहो बि लाड़काणे ज़िले जो। ख़ालिद महमूद सुमरो JUI जो जनरल सेक्रेटरी सिंध जो ऐं सेनेटर बि रहियो उहो बि लाड़काणे ज़िले जो। मौली अब्दुल करीम बेर वारो JUI जो असांजे ज़िले जो वॾो आलिम हो उहो बि लाड़काणे ज़िले जो। मुर्शिद साईं हुसैन शाह जेको हाणे ताईं आहे उहो बि लाड़काणे ज़िले जो। मौली असां वटि हिकिड़ो हकीम मशहूरु रहियो काज़ी अब्दुल करीम उहो बि लाड़काणे ज़िले जो। सूफ़िन में वॾो नालो सूफ़िन में जानण फ़कीर उहो बि लाड़काणे ज़िले जो। लाड़काणे ज़िले में शाहूकार इंसान पैदा थिया हाणे बि आहिनि सदाईं हूंदा आहिनि। कामरेड हारी हमज़ो जेको MRD जो असीर सॾियो वेंदो उहो असांजो मामो उहो बि लाड़काणे ज़िले जो। एॾा वॾा माण्हू पैदा थिया ऐं हाणे बि आहिनि। उन्हनि माण्हुनि खे यादि करण जो सबबु हो त अॼु जेके वतन दोस्त इंसान दोस्त माण्हू आहिनि उन्हनि जे उत्साह लाइ उन्हनि पोयनि माण्हुनि खे यादि करण त लाज़िम थो थिए त जेका पाण अॼु असां ज़िंदगी गुज़ारियूं था ज़िंदगी नंढड़ी आहे इंसान जी सफ़ा तोरी आहे। हू माण्हू जेके शाहूकार आहे कुझु रहिया आहिनि कुझु विया हलिया आहिनि दुनिया छॾे पर हुनखे जेको पाण यादि इन लाइ था करियूं त हुननि जेका ज़िंदगी गुज़ारी आहे इंसान दोस्ती ऐं वतन दोस्ती ऐं माण्हुनि जे भले लाइ गुज़ारी ज़िंदगी नंढड़ी आहे न रहंदी। पाण हिकिड़े दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त हिन ज़िंदगीअ में हीअ ज़िंदगी हिन धरती ते 100 साल रहिजे ज़िंद इहो काफ़ी नाहे पर हिन दुनिया में हिकु कमु अहिड़ो करे वञे जेको कमु असां ऐं तव्हांखे 100 साल हिते ज़िंद रखे इहो काफ़ी आहे। त पंहिंजी जेका मुख़्तसिर ज़िंदगी आहे नंढड़ी आहे जेका इन में वतन क़ौम इंसाननि लाइ अहिड़ो कमु करे वञूं जेके असां खां पोयां माण्हू असांखे यादि कनि साराहिनि ऐं असांजो नालो खणण सां पंहिंजो पाण में हिकु जुरत पैदा थियनि त छा असां बि अहिड़ा माण्हू थी सघूं था। हक़ मौजूद GSN।